पाकिस्तान में भॼी भारत वञण ऐं हिंदू मज़हब क़बूल करे सचिन मीना नाले हिंदू नौजवान सां शादी कंदड़ सीमा हैदर पंहिंजी मक़बूलियत जो फ़ाइदो वठंदे पैसो कमाइण जो ज़रियो बणाए वरितो आहे। सीमा हैदर हाणे पंहिंजी मक़बूलियत ज़रिए जजी रक़म कमाए रही आहे। हाणे सीमा टीवी चैनलनि ते घटि नज़र अचे थी, पर फेसबुक, यूट्यूब ऐं ॿियनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते माण्हुनि सां राब्ते में आहे। भारत वियल सीमा खे लखे माण्हू फॉलो करे रहिया आहिनि ऐं अक्टूबर 2023 में सीमा हैदर जो यूट्यूब चैनल बि मोनेटाइज़ थी वियो हो, जंहिं मां हाणे हुन सुठी रक़म कमाइण शुरू कई आहे। सीमा ऐं सचिन मीना जी मोहबत जी कहाणी पाकिस्तान ऐं भारत में मक़बूल आहे। इन ई मक़बूलियत खे इस्तेमाल कंदे सीमा हैदर सोशल मीडिया जो सहारो वरितो आहे ऐं संदसि सब्सक्राइबर जो अंग तेज़ीअ सां वधी रहियो आहे। सीमा हैदर जे सब्सक्राइबर जो अंग थोरे वक़्त में 10 लख खां वधी चुको आहे। सीमा जे यूट्यूब ते रोज़ 30,000 सब्सक्राइबर अची रहिया आहिनि। गुज़िरियल साल हिकु इंटरव्यू में हुन ॿुधायो हो त अक्टूबर 2023 में हुन यूट्यूब ज़रिए पंहिंजी पहिरीं कमाई 1.5 लख पाकिस्तानी रुपया कमाया हुआ। सीमा हैदर जा हिन वक़्त 1 मिलियन खां वधीक फॉलोअर्स आहिनि। रुगो सीमा हैदर ई न, पर सीमा हैदर जिन भारतीय साहेड़ियुनि पाड़ेसरियुनि खे सपोर्ट करे थी, उन्हनि जा बि अकाउंट रातो रात मोनेटाइज़ थी रहिया आहिनि ऐं उन्हनि खे बि प्ले बटन मिली रहिया आहिनि। इहो ज़ाहिर थी रहियो आहे त सीमा हैदर खे इन्हनि शयुनि सां प्यार हो। सीमा पबजी गेम जी शौक़ीन हुई, डांस जी शौक़ीन हुई ऐं सोशल मीडिया जी शौक़ीन हुई ऐं हाणे पंहिंजा ख्वाब पूरा करे रही आहे।